एक ॿी अहम ख़बर मां न्यूज़ सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ट्वीट कंदे चयो त इमरान ख़ान खे अॼु आचर वारे ॾिहाड़े ज़मानत मिली आहे। छा इहा सहूलियत हर पाकिस्तानी खे दस्तियाब आहे? शर्जील इनाम मेमण जो सवाल आहे त आचर वारे ॾिहाड़े इमरान ख़ान खे ज़मानत मिली आहे। छा इहा सहूलियत हर पाकिस्तानी खे दस्तियाब आहे? ख़बर मां ॾियूं पिया शर्जील इनाम मेमण चयो त इमरान ख़ान पंहिंजी तक़रीरुनि में हमेशह चवंदो आहे त हू गिरफ़्तारी खां नथो डिॼे। संदसि चवणु हुयो त इमरान ख़ान पंजाब ऐं KPK पुलिस जी हिफ़ाज़त हेठि छो लिकियल आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ट्वीट कंदे चयो आहे त इमरान ख़ान खे अॼु आचर वारे ॾिहाड़े ते ज़मानत मिली आहे। छा इहा सहूलियत हर पाकिस्तानी खे दस्तियाब आहे? शर्जील इनाम मेमण सवाल कयो आहे त छा इमरान ख़ान खे आचर वारे ॾिहाड़े ते मिली आहे, ज़मानत मिली आहे? छा इहा ज़मानत हर पाकिस्तानी लाइ आहे?